उहा लद्दाख में आयल जेको आलमी शोहरत याफ़्ता तालीमदान चऊं, इंजीनियर चऊं, सोनम वांगचुक भी हुयो। सोनम वांगचुक 20 ॾींहंनि खां बुख हड़ताल ते आहे इन नौजवाननि जी हिमायत में। वज़न कम हुआ है और काफ़ी मांसपेशियां कम होने लगी हैं, मगर ठीक ही हूँ, अभी भी ज़िंदा ही हूँ। ऐं उन्हनि जो पस मंज़र त तव्हांखे हूअं ई ख़बर हूंदी त सोनम वांगचुक त लद्दाख जा ॿार बार बार फेल थी रहिया। हीअ जेका फॉर्मल एजुकेशन आहे उन में लद्दाख जा ॿार बार बार फेल थी रहिया। त हुन चयो त मसइलो किथे आहे, असांजा ॿार सिखी छो कोन था सघनि। निसाब जेको आहे उहो हिकिड़ो फॉर्मल एजुकेशन जो निसाब आहे, असांजे ॿारनि खे इहो कोन थो अचे। ऐं उहो ईअं ई आहे त लद्दाख जे ॿार खे जेकॾहिं एफ फॉर फैन पढ़ायो, उहो थधि में रहे थो त हुनजे दिमाग़ में ई न वेंदो त इहो फैन छा आहे। त हिन इनफॉर्मल तरीक़े सां एजुकेशन कई ऐं इनफॉर्मल तरीक़े सां अहिड़ी एजुकेशन कई, उते हुनजा इंस्टीट्यूट हलनि था लद्दाख में, ऐं हुन तजुर्बा करे नौजवाननि खे उते सेखारियो। हुनजे जेको इंस्टीट्यूट्स आहिनि, इदारा आहिनि, उन्हनि में जेका दाख़िला जी शर्त आहे, या दाख़िला जो चऊं त बुनियादी चइजे मेरिट, उहा इहा आहे त बाबा सरकारी स्कूलनि में ई फेल थियल हुजे। उहो फेल थियल शागिर्द आहिनि उन्हनि खे पाण वटि रखंदो आहे ऐं उन्हनि खे इन तरह सां पढ़ाईंदो आहे जो हुननि तजुर्बा करे दुनिया हैरान करे छॾी आहे।